ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी हैं, निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। मां आत्मा परमात्मा खे सब मन जी ॻाल्हि ॿुधायां थी। ओम शांति। जो मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बाबा चवनि था, हाणे सदा हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे समय समझो मां हीरो एक्टर हिन सृष्टि रूपी ड्रामे जी स्टेज ते, ड्रामो जेको हले तो हिन सृष्टि रूपी स्टेज ते पाठ थी वॼायां। हर कर्म कंदे ईअं सोचो त हुन सां छा थींदो, कॾहिं बि असां अलबेला न थींदासीं। जीवन में माण्हू अलबेलो थी वेंदा न कि केर तो ॾिसे छा था करूं छा नथा करूं। लेकिन अगर असां सम्झदासीं भई मां त हिन सृष्टि में एक्टर आहियां, हिन सृष्टि जे हीअ जेको 5000 साल जो ड्रामो तो हले हिन में ॿ पार्टदारी आहियां, त असांखे भई स्टेज ते जो माण्हू पार्ट वॼाईंदो हुनखे त ध्यानु रहंदो न मूंखे सभु ॾिसनि था, त उहो ॾाढी सुठी रीति पार्ट वॼाईंदो। ईअं ई भले तव्हांजे आसपास कोई माण्हू आहे न आहे, लेकिन तव्हां हिन सृष्टि जे ड्रामे जेको हले तो हुनमें एक्टर आहियो, त असांखे पंहिंजो हर एक्ट ॾाढो सुठी रीति वॼाइणो खपे। त हिन सां न कॾहिं अलबेलो न ईंदो। माण्हू खे लॻंदो न असां छा करूं छा न करूं, पोइ आलस्य अलबेलोपन, पोइ जीवन ईअं ई सुबुह खां राति ताईं ॾींहुं कढी छॾंदा। लेकिन असां हिते खेल खेॾणा आहे न, त सुबुह खां राति ताईं असांखे खेल ॾाढी ख़ुशी सां मौज सां खेॾणो खपे। खेल ॾिसो, खेल शब्द खे यादि कंदे ख़ुशी अची वेंदी आहे। अरे वाह खेल खेॾंदासीं, हिकु त एनर्जी बि अची वेंदी आहे, ताक़त बि अची वेंदी आहे। हा खेल खेॾूं था त भई ताक़त खपे शरीर में, ऐं थोरी अलर्टनेस बि खपे, थोरो ध्यानु बि सुठो खपे, न त हारिजी पवंदासीं। इन करे बाबा चए थो सदा सम्झो मां हिते खेल थी खेॾां, पोइ असांखे कॾहिं बि आलस्य अलबेलोपन न ईंदो। ॿियो बाबा चए थो सदा जीवन में हिम्मत रखी हलो, हिम्मत ऐं उमंग उत्साह। जीवन में अगर असांखे हर ॻाल्हि में हिम्मत खपती है न, हिम्मत बि खपती है, उमंग उत्साह बि हुजणो खपे। भई माण्हू हिम्मत करे हले तो, लेकिन अगर हुनखे जीवन में कुझु उमंग उत्साह न हूंदो, ख़ुशी न हूंदी, कोई भी कर्म करण लाइ हिम्मत भी खपे, त हुनखे कर्म असां छो था करूं, हुन सां छा प्राप्ति आहे, त उहो अगरि स्मृति में रहंदो त उमंग उत्साह बि रहंदो। त बाबा चवनि था हिन करे जीवन में सदा हिम्मत ऐं उमंग उत्साह सां गॾु जीवन जींदा हलो। त वाह छोजी ॾिसो, अगरि असां कोई बि कर्म कंदा आहियूं, हिम्मत करे माण्हू सुबुह खां राति ताईं कर्म करे तो कंहिं कम जे लाइ, लेकिन अगरि हुनखे उहो कम जेको बि करे थो न, हुन सां हुनखे ख़ुशी नथी मिले, उमंग उत्साह न आहे जीवन में, बसि ईअं देखा देखी ऐं मर्यादाएं, मतिलबु कलयुगी दुनिया जा नियम मर्यादाएं जे अनुसार, लोक लाज जे अनुसार उहो कर्म थो करे, त माण्हू खे थकावट थी वेंदी आहे। अॼु माण्हू ॾिसो कोई बि कर्म जेको जंहिंजो जो इंट्रस्ट हूंदो न जंहिं ॻाल्हि में, उहो इंट्रस्ट सां उहो जेको कमु जंहिंमें इंट्रस्ट हो सुबुह खां राति ताईं कंदो त बि थकंदो न आहे। लेकिन अगरि इंट्रस्ट न हूंदो आहे, ख़ुशी न हूंदी आहे उहो कमु करण में, त उहो जल्दी थकी पवंदो आहे जीवन में कमु कंदे कंदे। जीवन में बि पंहिंजे जीवन में बि जल्दी थकी पवंदो, बसि हाणे मूंखां त नथो थिए। त ईअं छो थींदो, छोकी जीवन में अगरि उमंग उत्साह न हूंदी, ख़ुशी न हूंदी, कुझु चाहना न हूंदी, इच्छा कुझु बि कर्म करण जी, वैसे त चईंदा आहिनि इच्छा मात्रम अविद्या रहणो खपे, लेकिन इच्छा वश
न, लेकिन असांजे कर्म, असांखे खेल खेॾणो, असां हिते आया आहियूं, मूंखे इहो पाठ वॼाइणो आहे, त उहो सम्झी करे अगरि असांखे सॼे ॾिसो दुनिया में जो आयो आहे हुनखे कुझु न कुझु त करणो ई पवंदो। तव्हां जो बि कुझु करणु चाहींदा आहियो न, भले ख़ुदि जी इंट्रस्ट जो ई करणु चाहींदा आहियो, ऐं भले कोई ॻाल्हि इंट्रस्ट जी न बि हुजे, लेकिन ज़रूरी आहे न। जीवन में कई कम अहिड़ा हूंदा आहिनि जो असांखे सुठा न लॻंदा आहिनि, लेकिन ज़रूरी हूंदा आहिनि न जीवन जे लाइ। अॼु माण्हू खे रोटी खाइण बि नथो वणे, कंहिं माण्हू खे रोटी बि सुठी न लॻंदी, लेकिन जीवन में खाइण ज़रूरी आहे, तॾहिं त शरीर हलंदो। हाणे जीभ खे सुठो लॻे न लॻे, लेकिन अंदरि शरीर खे त खपे न, स्वाद खे न ॾिसो, हिन रीति असांखे रोटी खाइणी पवंदी आहे शरीर खे ध्यानु। इन करे बाबा चए थो जीवन में असांखे कर्म करणो ई आहे। चलो तव्हांजो इंट्रस्ट जो कर्म न आयो त तव्हां सोचो भई इहो बि कर्म करणु ज़रूरी आहे, त हिनखे बि मां ख़ुशी ख़ुशी सां करां, पोइ जेको बि इंट्रस्ट जो कमु आहे उहो बि करो। त हिन में छा थींदो, जीवन जीअण जी इच्छा माण्हुनि खे थींदी आहे, त माण्हू बोर थी वेंदा आहिनि जीवन, सुबुह खां राति ताईं उहे ई कमु कंदे कंदे ख़ुदि जो इंट्रस्ट वारी ॻाल्हि हूंदी आहे न, त उहो अगरि न थींदी आहे, न कंदा आहिनि सॼे ॾींहं में, त बोर थी वेंदा आहिनि, पोइ थकी पवंदा आहिनि, पोइ जीवन हिकदमि नीरस थी वेंदी आहे। त माण्हू मनुष्य जहिड़ो तन मिलियो आहे, हीअं न सिर्फ़ु इन ई जनम मिलियो आहे, ॾाढा सारा जन्म बि असां मनुष्य जो चोलो वठी करे पाठ वॼाया आहियूं, पर मनुष्य जो चोलो वठी आया आहियूं त कुझु त करणो पवंदो न। ये तो जानवर भी कंदा आहिनि, सुम्हंदा आहिनि, उथंदा आहिनि, उथंदा आहिनि, ॿार पैदा कंदा आहिनि, उन्हनि खे पालंदा आहिनि, पोसंदा आहिनि, वॾो करे कंदा आहिनि, पंहिंजो घर ठाहींदा आहिनि। ये तो जानवर पशु पक्षी भी करे सकते हैं। पोइ उहे कम मनुष्य करे त फ़ाइदो छा? मनुष्य खे इहो त करणो ई आहे। जानवर बि ॾिसो लड़ाई झगड़ो कंदा, चिल्लाईंदा, पोइ खेॾंदा बि मिली जुली करे, उते ई खेॾंदा आहिनि, उते ई मिली जुली करे रहंदा। त बाबा चए थो मनुष्य बि अहिड़ो ई जीवन जीए त फ़ाइदो छा? कुझु त अलॻि करणो खपे न ॿिए मनुष्यनि खे बि, त उहो अलॻि असांखे छा करणो आहे? जानवर बि भॻवान खे यादि कंदो, लेकिन हुनखे भॻवान खे यादि करण जी कोई मूर्ति वग़ैरह ये सभु ज़रूरत न आहे, उहा पंहिंजे पाण ई मन में यादि कंदो आहे परमात्मा खे। त बाबा चए थो तव्हांखे मनुष्य जहिड़ो चोलो मिलियो आहे, तव्हांखे एॾी सुठी बुद्धि मिली आहे, बुद्धि सम्झ मिली आहे न, त कम से कम हुन सम्झ सां शांति सां परमात्मा खे यादि करे पंहिंजे जीवन में सदा सुख शांति ख़ुशी सां था रहो। एॾो सुठो शरीर मिलियो आहे, ॿ हथ, ॿ पेर, ॿ अखियूं, ॿ कन, ऐं सम्झ बुद्धि मिली आहे आत्मा में, त असां मनुष्य आत्माउनि खे पंहिंजे जीवन में सुख शांति ख़ुशी सां रहणो खपे, ऐं परमात्मा खे निराकार रूप में यादि करे सदा जीवन में उमंग उत्साह हुजणो खपे, थकणो न खपे जीवन में, अथक ठही करे जीवन में हलंदा हलो, हिम्मत रखी। त बाबा चवंदा हिकु कदम हिम्मत जो तव्हांजो त 1000 गुणा मदद मां कंदो। अगरि कोई माण्हू हिम्मत रखी हलंदो न जीवन में, त परमात्मा 1000 बार उनजी मदद करण लाइ बंदी वेंदो। तव्हां बंदी छॾियो भॻवान खे 1000 बार मदद करण लाइ। इन करे बाबा चए थो सदा हिम्मत ऐं उमंग उत्साह सां अॻियां वधंदा हलो। फिर बाबा चए थो सदा हिन दुनिया में रहंदे हुए कमल पुष्प समान पवित्र रहो, न्यारा भी रहो हिन दुनिया खां ऐं सर्व जा प्यारा भी रहो। बाबा चए थो कहिड़ी बि प्रकार जी माया जी परछाई भी पइजी वेंदी आहे त बुरो थी वेंदो न, त असांजे मथां माया अर्थात हिन विकार बुराइनि जी परछाई भी न पए, हुनजे लाइ सदा पंहिंजी खे आत्मा सम्झी करे निराकार रूप में परमात्मा खे
याद करो सर्वशक्तिवान बाप जी मां संतान आया, हुन सर्वशक्तिवान बाप जी संतान सां गॾु सदा हुनजे छत्र छाया में रहंदा न, त बाबा चए थो कोई भी माया जी परछाई भी तव्हांजे मथां न पवंदी, मतलब तव्हांखे दुख परेशानी न ॾींदी। पंहिंजी एतिरी ऊंची स्मृति रखो कि मां कंहिंजो ॿार आहियां, सर्वशक्तिवान ॿार, सर्वशक्तिवान जो मां ॿार, मस्त सर्वशक्तिवान। त इन स्मृति सां असां सदा इन दुनिया में रहंदे सेफ रहंदासीं। तो सेफ रहण जो साधन बाबा छा थो ॿुधाए, सदा यादि रखो मां कंहिंजो ॿार आहियां। रोज सुबुह सुबुह जो न इन स्मृति जो तिलक लॻायो कि मां कंहिंजो ॿार आहियां, पोइ बाबा जी स्मृति रहंदी त मदद भी मिलंदी रहंदी। ॿियो बाबा असांखे चए थो कॾहिं बि न दुख न वठो, न दुख वठो न ॾियो। भई ॾिसो दुनिया में जेको माण्हू दुखी रहंदो आहे, जेको माण्हू अशांत रहंदो, उहो ॿिए खे छा ॾींदो? दुख परेशानियूं अशांति ॾींदो। ऐं जेकी आत्मा सदा सुख ख़ुशी ऐं शांति में रहंदी आहे, वो ॿियनि खे भी सदा सुख शांति ऐं ख़ुशी ॾींदी। जे माण्हू वटि आई दुख अशांति ऐं गम, त उहो माण्हू भी हुन सां वेंदो न मिलण, त उहो हुनखे भी पंहिंजो गम ॿुधाईंदा, दुख ॿुधाईंदा, परेशानी ॿुधाईंदा, त उहो माण्हू भी दुखी थी ईंदो। त बाबा चए थो भले माण्हू तव्हांखे दुख जी परेशानी जी अशांति जी ॻाल्हियूं ॿुधाइनि, लेकिन तव्हां उहो सभु ॻाल्हियूं मूंखे ॾेई करे तव्हां हुनजे दुख परेशानियुनि में परेशान न थीजो, दुखी न ॾिजो, हुनखे सुख ॾेई अचो। उहो तव्हांखे दुख ॾे न त तव्हां दुखी थी करे दुखी न थी अचिजो, हुनखे तव्हां सुख ॾेई अचिजो ऐं मूंखे हुनजो दुख ॾिजो, तव्हां न खणिजो। अॼु माण्हू ॿियनि जो दुख खणी वेठो आहे, छा ॿियनि जे दुख जी ॻाल्हियूं मन में रखी वेठो आहे, मन में यादि करण कंहिंजी दुख जी ॻाल्हियूं, मतलब तव्हां ॿियनि जो दुख खणी रखियो। हाणे तव्हांखे पंहिंजे दुख दूर करण जी शक्ति न आहे, तव्हां ॿियनि जो दुख मन में रखी छा कंदो? त तव्हांखे कोई दुख ॾे बि थो, पंहिंजे दुख जी ॻाल्हि ॿुधाए बि थो न, त तव्हां परमात्मा खे ॾेई छॾो, छो जी हुनजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे। उहो परमात्मा खे यादि नथा करे सघनि त तव्हांखे दुख ॿुधाइनि था, त तव्हां त यादि करे सघो था न परमात्मा खे, त तव्हां हुनजो दुख परमात्मा खे ॿुधाए छॾो ऐं हुनखे सुख ॾेई अचो कंहिं न कंहिं ॻाल्हि जे लाइ, कंहिं न कंहिं ॻाल्हि करे करे सुख ख़ुशी शांति ॾेई अचो हुनखे। त बाबा चवनि था ईअं ई जीवन में सदा ध्यानु रखो, अगरि कोई तव्हांखे दुख ॾे थो त सम्झी वठो कि हुन वटि सुख आहे न, त मूंखे हुनखे सुख ॾियणो अथई। ॾिसो दुनिया में कंहिं वटि रोटी न हूंदी आहे, कपिड़ा न हूंदा आहिनि, कुझु चीज जी कमी हूंदी आहे, त माण्हू सोचदो आहे न असां वटि आहे त असां ॾियूं ई नथी। अगरि तव्हांखे बि कंहिं दुख ॾिनो, तव्हां बि हुनखे दुख ॾिनो, त तव्हां वटि बि सुख न आहे। माण्हू चईंदा न मूंखे हुन दुख ॾिनई, मूंखे हुन अहिड़ा शब्द चई त मां बि हुनखे दुख ॾिनो, मां बि हुनखे अहिड़ा शब्द चयो, हिसाब बराबर। परंतु परमात्मा चए थो हिनजो मतिलब तव्हां वटि बि सुख शांति ख़ुशी न आहे, तॾहिं त तव्हां दुखी माण्हू खे ॿियो ई दुखी करे आहियो। हुन वटि त दुखी आहे, हुन तव्हांखे ॾिनई। अगरि तव्हां समझदार हूंदव त तव्हां सम्झी वेंदव भई हिन वटि त दुखी दुख आहे, परेशानी परेशानियूं आहिनि, शांति अशांति आहे, त मां छो हिनखे दुख परेशानी ॾियां, मां हिनखे सुख शांति ख़ुशी थी ॾियां, ताकि ये खुद जो दुख भी भुलिजी वञे, ताकि हिनखे बि परमात्मा जेको असांखे ॾे थो उहो हिनखे बि मिली वञे। एतिरी स्मृति कॾहिं रहंदी जॾहिं असां सदा हिन ॻाल्हि जे बारे में वीचार कंदासीं भई दुनिया में माण्हू वटि हिन समय दुख आहे, सुख न आहे, त मां बि परमात्मा खे यादि करे सभिनि जे लाइ सुख जी ॻाल्हियूं सोचियूं कि सभिनि जे जीवन में सुख अचे, शांति अचे, ख़ुशियूं अचे।
त बाबा चए थो हाणे दुख न ॾियो, दुख न वठो, सुख ॾियो, सुख वठो। ये यादि रखणो पवंदो। कोई माण्हू चवंदा आहिनि मां छा करां, मां त दुखी न पियो थियण चाहियां, पर हुन मूंखे दुख ॾेई छॾी। मां त जीवन में सदा ख़ुशि रहण चाहींदो, पर माण्हू मूंखे दुख ॾींदा आहिनि। हाणे ॾींदा आहिनि त तव्हां वठो ई न मतलब मन में न रखो। एतिरा होशियार हुजणा खपनि। ॿियनि ॻाल्हियुनि में माण्हू होशियारी ॾेखारींदो, भई उहो मूंखे फाटल नोट पियो ॾे त मां न वरितो, फाटल नोट छो वठां। उहो मूंखे ख़राब चीज ॾे पियो, मां दुकान मां वठण वञ, मूंखे ख़राब चीज ॾिनी, मां त चेक कई, पोइ मां चयो भई हीअ त ख़राब आहे, हीअ त ख़राब चीज छो था ॾियो मूंखे। ऐं कोई तव्हांखे दुख जी ॻाल्हि ॿुधाए थो या तव्हांखे कुझु उल्टो सुठो चई करे दुख ॾे थो, उहो त फटाफट मन में वठी था वठो। माण्हू खे ॾिसो, माण्हू तारीफ़ बि कंदा आहिनि कि इहो ॾाढो सुठो आहे, इहे हिन कम में सुठो आहे, फलानो फलानो, उहो ॻाल्हि यादि न रहंदियूं आहिनि। लेकिन माण्हुनि खे अगरि कोई अहिड़ो शब्द चईंदो आहे न दुख जो या अहिड़ी वहिड़ी कोई ॻाल्हि चईंदो आहे त वो जल्दी यादि रहंदियूं आहिनि। उहो घड़ी घड़ी यादि कंदा आहिनि त उहो पकी थी वेंदियूं आहिनि मन में। तो परमात्मा असांखे केॾी ऊची नज़र सां थो ॾिसे। परमात्मा असांखे कॾहिं चईंदा कि तव्हां दुखी आत्मा आहियो, शांत आत्मा आहियो, तव्हांजो त एॾा ख़राब स्वभाव संस्कार आहिनि, तव्हां त सभिनि सां लड़ाई झगड़ो कंदा आहियो, तव्हां त सॼो ॾींहुं रोईंदा रहंदा आहियो, ईअं चईंदो आहे बाबा। परमात्मा असांखे छा चईंदो त सुखी आहियो, ख़ुशि आहियो, सत्युगी आत्मा आहियो, स्वर्गवासी आहियो, देवता आहियो। त परमात्मा असांखे एॾी ऊची ऊचो ज्ञान, एॾी ऊची ऊची ॻाल्हियूं थो चए, उहो माण्हुनि खे यादि न रहंदो। लेकिन दुनियावी कचरे वारी ॻाल्हियूं, गंदी गंदी ॻाल्हियूं, ये सभु माण्हुनि खे यादि रहंदी आहे, बुद्धि में फटाफट फिट थी वेंदी आहे। हा फलाने मूंखे हिन ॾींहुं हिन सेकेंड इहे चई, अञा ताईं मूंखे यादि आहे, पोइ चईंदसि मूंखे अञा ताईं उहो ॾींहुं उहो घड़ी यादि आहे जॾहिं मूंखे हुन चई। अरे तव्हांजी के समय की तव्हांजी तारीफ़ कई, उहो समय यादि अथव? तव्हांखे रोज़ परमात्मा चए थो तव्हां मुंहिंजा ॾाढा सुठा सुठा ॿार आहियो, अॼु परमात्मा तव्हांखे छा चई, कहिड़ो ज्ञान ॾिनई, उहो यादि अथव? त इन समय माण्हू पंहिंजे मन बुद्धि खे न कचरे दान ठाहे रखे अथई। कचरे में कोई भी सुठी चीज विझो कचरे दान में, डस्टबिन में, त वो ख़राब ही थी वेंदी न। जिते कचरो पियो हूंदो उते सुठी चीज विझो त धीरे धीरे वो ख़राब ही थी वेंदी। हूअं ई माण्हू जे मन बुद्धि में एॾी कचरे वारी ॻाल्हियूं आहिनि, भले ई तव्हां केतिरा ई सत्संग भजन कीर्तन ॿुधो, झांझ वॼायो, कुझु बि करो, पर जेसिताईं पंहिंजे मन बुद्धि खे न कचरे वारी ॻाल्हियुनि सां मुक्त न कंदव न, अर्थात हिन दुनिया में रहंदे हुए सभु कुझु ॿुधंदे हुए ॾिसंदे हुए भी परमात्मा जी ॻाल्हियूं यादि करो। कंहिंजी अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं ॿुधो ई न, ॿुधंदे हुए न ॿुधो। वो कॾहिं थींदो जॾहिं असां सदा मन में सुठी सुठी ॻाल्हियुनि जो वीचार कंदा रहंदासीं। ख़ुदा असांखे जेके भी सुठी सुठी ॻाल्हियूं जीवन में असां ॿुधंदा आहियूं उहो मन में घड़ी घड़ी यादि कंदासीं न त पुराणी कचरे वारी ॻाल्हियूं ख़तम थींदियूं वेंदियूं। ॾिसो माण्हू चईंदो न कि मां पहिरियों न हुयमि, हाणे ईअं थी वई आहे, पोइ आदत पइजी वेंदी आहे हूअं कर्म करण जी। कोई भी बुरो कर्म करण भी माण्हू सिखंदो आहे न, पहिरियों न हुयो लेकिन हाणे थियो आहे, त हुन हाणे आदत विझई त थी वई न पक्की। त ईअं ई असां रोज़ रोज़ सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधंदासीं, रोज़ रोज़ हुनजे बारे में सोचंदासीं, वीचार कंदासीं, रोज़ रोज़ ओड़ो कर्म कंदासीं सुठा, त उहो आदत पइजी वेंदी न, आदत विझणी पवंदी आहे न हर हिकु ॻाल्हि जी। ये थोड़ी असां छा करूं, असां वटि टाइम न आहे, इहो न आहे,
तो पंहिंजे सोचण बोल कर्म खे सुधारणो आहे, बस हिन में टाइम जी छा ॻाल्हि आहे। त रोज जो सोचो था, हुनजे बदले सुठो सोचो, रोज जो ॻाल्हायो था हुनजे बदले सुठो ॻाल्हायो, रोज जो कर्म करो त हुनजे बदले सुठो कर्म करो। हिन में टाइम जी त कोई ॻाल्हि ई न आहे। बस बाबा खे यादि करो, सुठा कर्म, सुठी सोच बोल कर्म कंदा रहो। केतिरो सहज आहे न। लेकिन माण्हुनि खे सुठी ॻाल्हियुनि खे धारण करण जी इच्छा ई न आहे, शक्ति ई न आहे आत्मा में। बुरी ॻाल्हि जल्दी धारण करे वठनि था, बुरी आदतुनि खे जल्दी आदतियूं ठाहे छॾनि था, लेकिन सुठी आदतुनि खे आदत ठाहिण में माण्हुनि वटि टाइम न आहे, आत्मा में शक्ति न आहे, सम्झ न आहे। त बाबा चए थो हाणे ॿुधाए मां छा करां, मां त ॾियण आयो, मां त चवां थो, मां जेकी सुठी ॻाल्हियूं ॿुधायां थो, जीअं चवां थो उथो वियो खाओ पीओ, त मूंखे यादि करे उहो करो, मां तव्हांखे शिक्षा ॾियां थो, शक्ति ॾियां थो, पर उहो बि टाइम न आहे। अलाए काॾे दुनिया में माण्हुनि खे वञिणो, रोज माण्हू हीअं कर्म करे थो, हीअं हले थो, अलाए काॾे वञिणो, कंहिंखे काॾे वञिणो। दुनिया त इहे ई आहे, रोज हिते ई सुम्हो था, हिते ई उथो था, हिते ई खाओ पीओ था, कमादी कयो था, पर हिन में फुर्सत जी छा ॻाल्हि आहे। हिते असांखे पंहिंजो नयो जीवन सुख जो ठाहिणो, त हुनजे लाइ त परमात्मा चए थो न मूंखे यादि करो, मुंहिंजी शिक्षाउनि ते हलो। त बाबा चए थो कि हाणे सदा जीवन में मुंहिंजी श्रीमत ते हलंदा हलो त सुखदाई थी वेंदो। पोइ तव्हांजे मन बुद्धि में अगरि असां परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं न, त असांजे मन बुद्धि में एतिरी ताक़त अची वेंदी आहे कि आत्मा दुख वठण ई छॾे छॾंदी आहे। आत्मा सभिनि खां सुख ई सुख वठंदी आहे। कोई हुनखे दुख ॾियण जी चाहे न, त आत्मा शक्तिशाली थी वेंदी आहे, पोइ आत्मा कंहिंखां दुख वठंदी न आहे। इन करे बाबा असांखे छा था चवनि, सदा पंहिंजे बोल सां, संबंध व्यवहार सां, संबंध संपर्क सां सभिनि खे सुख ॾींदा हलो। दुख न ॾियो न वठो। वठण में बि होशियारी ॾेखारिणी। हाणे हिन में वठण में होशियारी ॾेखारियो। ॿिया चीज वठण में होशियार आहे न। हाणे बाबा चए थो सदा ॿियनि खां मन वचन कर्म सुख वठण में होशियार। ॿियो बाबा चए थो कॾहिं बि न जीवन में हर कर्म कंदे में मूंखे यादि करे कंदो न, त तव्हांजी आत्मा में शक्ति रहंदी। और परमात्मा खे यादि करे कर्म न कंदो त तुंहिंजी आत्मा में त हाणे एतिरी शक्ति आहे न। कलयुगी आत्मा, कलयुगी शरीरनि में शक्ति न आहे, लेकिन जेको परमात्मा जे कार्य में मददगार थींदो न, उनखे परमात्मा शक्ति ॾींदो। वैसे तो असांजे कलयुगी दुनिया जे हिसाब सां बाबा चए थो कंहिं बि शरीरनि में शक्ति न आहे, ताक़त न आहे, कंहिं बि आत्माउनि में ताक़त न आहे। त बि हाणे मां हिन सृष्टि ते आयो आहियां, हिन दुनिया खे स्वर्ग ठाहियां। त परमात्मा चए थो अगरि तव्हां मुंहिंजे कार्य में मददगार थींदो न, त मां तव्हांजे शरीर खे बि ठीकु करे सघंदो। परमात्मा में त ताक़त आहे न, लेकिन उहो कॾहिं ठीकु कंदो जॾहिं हुनजा मददगार थींदा, भई तॾहिं त ठीकु कंदो न, छोकी हुनखे कमु कराइणो। ऐं अगरि तव्हां परमात्मा जे मददगार न ठहींदो, अञा ताईं दुनिया में हेॾा वॾा जी ॻाल्हियूं कंदा रहंदव, आलतू फालतू टाइम वेस्ट कंदा रहंदव, त तव्हांजे बीमार शरीर खे ठीकु करे परमात्मा छा कंदो? चईंदो तंहिंखां ॿियो शरीर वठो वञे, पंहिंजो नयो जीवन जियो, हिन शरीर में रही करे ॿियो ई तव्हां टाइम वेस्ट था करो। मुंहिंजी शक्ति कोई फालतू थोड़ी है जो मां तव्हांखे शक्ति ॾियां, पोइ तव्हांजो शरीर ठीकु थिए, पोइ तव्हां हिक ॿिए जी गिलानी करो, लड़ाई झगड़ा करो, दुखी थियो, परेशान थियो। इन करे परमात्मा चए थो कि हाणे ये सम्झ रखो
कि असां हिन कलयुगी दुनिया में, हिन कलयुगी शरीर में, हिन सृष्टि ते छो आहियूं? छो जे हिन समय परमात्मा हिन सृष्टि ते अची करे सभिनि जे लाइ स्वर्ग जी स्थापना करण आयो। त मुंहिंजी आत्मा खे परमात्मा जे हिन कार्य में मददगार ठाहिणो। और परमात्मा खे चयो भई तन मन धन मां तोखे ॾियां थी मन सां, और तव्हांखे जीअं बि हिन तन खे मन खे धन खे कार्य में लॻाइणो तव्हां लॻायो, पर ॾिसो तव्हांजो बीमार शरीर भी ठीक थी वेंदो। जीअं न कोई कंपनी में कोई माण्हू जॉब कंदो आहे त अगरि वो सुठो, वैसे तो सभिनि खे मिलंदी आहे फैसिलिटी, कंपनी सुठी हूंदी आहे त सभिनि खे मेडिकल फैसिलिटीज ॾींदी आहे न, भई कोई कुछ बीमारी थी वञे त कंपनी मदद कंदी आहे। ईअं हिते बाबा भी चए थो परमात्मा जे कार्य में कोई भी मददगार थींदो न त हुनजी जिम्मेवारी स्वयं भगवान खणी वठंदो। पोइ हुनजे देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव सब चीजूं जरूरत जी हुनखे परमात्मा द्वारा कंहिं न कंहिं थ्रू मिलंदियूं आहिनि। पोइ हुनजो शरीर भी परमात्मा जी शक्ति सां हलंदो। हिन शरीर द्वारा ही तो परमात्मा कम कराए थो कि तुंहिंजो शरीर में बीमारी आहे तोखे कीअं कम कराइणो तूं कराए। एतिरो समर्पण भाव हूंदो न तॾहिं परमात्मा असांजी हर समय मददगार थींदो। तॾहिं परमात्मा जी मदद असांखे सदा ही मिलंदी रहंदी। अच्छा, मीठे मीठे सिकले के ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। अज बाबा जी मुरली में वरदान आए। एक मिनट होल्ड कजो। बाबा चवंता हर परिस्थिति के पार करण जो साधन आहे स्वस्थिति के पक्को कर। अॼु बाबा वरदान में चवंता कोई भी परिस्थिति के पार करणो हूंदो न त आत्मिक स्थिति ॾाढी सुठी हुजणी खपे। अगर असांजी आत्मिक स्थिति सुठी आहे त असां कोई भी परिस्थिति की आत्मिक स्थिति ऐं आत्मा जो कनेक्शन परमात्मा सां गॾु आहे। मतलब कोई भी ॻाल्हि थी ऐं तुरंत असां परमात्मा खे यादि कयो बाबा ये ॻाल्हि थी त तुरंत परमात्मा जी मदद मिलंदी आहे। को आत्मा हलचल में न ईंदी आहे। अॼु कोई नंढी भी ॻाल्हि थिए थी त झटि हलचल में था अची वञूं, लेकिन असांजी अगरि कनेक्शन सुठो हूंदो न परमात्मा सां त असांजी आत्मिक स्थिति ॾाढी सुठी हूंदी। असां हर परिस्थिति खे सहजी पार करे छॾंदासीं। ॿियो बाबा स्लोगन अॼु चवनि था कि पहिरियों करो ॿियनि खे ॾेखारियो पोइ चओ। जीवन में हर कार्य पहिरियों करो, करे करे ॿियनि खे ॾेखारियो भई ईअं थींदो मां ईअं कयो आहे। माण्हू ॾिसनि हा भई हिन पंहिंजे जीवन में केतिरा परिवर्तन कयोसीं। अॼु माण्हू लेक्चर त फटाफट ॾींदा आहिनि न, हीअं कम करो, हीअं स्तंभ निभायो, हीअं करो हूअं करो, तोखे अकुल कोन थी, हीअं थी। त हुनखे अकुल न आहे, उहो त तव्हांखे नज़र अचे थो। वो कम तव्हां करे करे ॾेखारियो उन्हनि खे, पोइ उन्हनि खे चओ हीअं कबो आहे त ॾिसो माण्हू झटि सिखी वेंदा। सभिनि जे लाइ शुभ भावना शुभकामना भी रखो कि उहे जल्दी ही सिखी वञनि। अच्छा, ओम शांति।